अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तो खान खैरा? अल्हम्दुलिल्लाह। जनाब साहब हाणे की तबियत है? बाबा गोली मथा छरी लगी चमाउ थी वई उन जो एतरो जख्म ना है त मां हर भरो खट ते वेही रहा। हाणे तव्हां खे थोरो ख्याल सां रहणो पवंदो। रुस्तम खान मूंखे इहो मज्जू ऐं नजीब ख़त्म करे ॾे। मूंखे सम्झ में नथो अचे त मज्जूअ ईअं छो कयो जॾहिं त मज्जूअ मथां तव्हां एॾियूं भलायूं कयूं वेठा आहियो। पैसे ख़ातिर कम कयो अथई ऐं मूंखे ख़बर आ त नजीब ऐं मज्जूअ खे इहो पैसो केर थो ॾे। पैसे ख़ातिर एतिरो किरी पवंदो? इहा त मज्जूअ खे सोच ई न आहे न त कंहिं भलाई कई कंहिं मदाई कई केर कहिड़े वक़्त में कीअं हलियो। बस जंहिं बि मज्जूअ जे मथे ते हथ रखियो मज्जू नयो थी वियो। जलाल खान मज्जू ऐं नजीब खे ख़त्म करणु मुंहिंजे लाइ मुश्किल आहे, पर यार अलाए छो मज्जूअ मथां वार करण में मूंखे एहसास थो थिए। रुस्तम खान तव्हां इहा मूं मथां भलाई कयो। हा पर मां मज्जूअ सां मिलां थो। जेकॾहिं मुंहिंजे चवण ते नजीब जो साथ छॾे थो ॾे हिकु चकर तव्हां हुनखे माफ़ करो। समझाए ॾिसीस पर आहे मुश्किल। मां हीअ ग़लती मज्जूअ खे माफ़ करे सघां थो। रूबरू मज्जूअ सां मुंहिंजी का एॾी दुश्मनी कोन्हे। हा जलाल खान मां सम्झायांसि थो मुंहिंजी कोशिशि हूंदी त मज्जू पेर ते थी वधीक कोशिशि कर चङो हला भाई। अकबर जेका रुस्तम खान ॻाल्हि करे वियो हुन में केतिरी सचाई आहे? कहिड़ी ॻाल्हि? इहा त हाकिम खान वारनि छोरी एवज़ में नंढड़े ऐं रमुअ खे अगवा कयो। न खान इन ॻाल्हि में का बि सचाई कोन्हे। अकबर दोस्तीअ में कूड़ न आहे हणंदो। जेकॾहिं इहा ॻाल्हि सची आहे न त पोइ हिन वक़्तु ॿुधाए छॾ। न खान जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि हुजे हा न त मां तव्हां सां ज़रूरु कयां। पर हाकिम खान वारनि सां मुंहिंजी कहिड़ी दुश्मनी हुई जो उन्हनि उहो कदम खयो? थी सघे थो त उन्हनि मूसा खान जे चवण में अची इहो कदम खयो हुजे। हा बाबा सही ईअं बि थी सघे थो। न रमू न हाकिम खान मूसा खान जे चवण ते मूंसां दुश्मनी कोन विहाईंदो। हा खान एतबार कर मुंहिंजे करे हाकिम खान वारनि इहो कमु नाहे कयो। मूंखे सिर्फ़ तूं एतिरी पक ॾे त तुंहिंजा हथ केतिरे क़दुरु साफ़ आहिनि। हा खान मुंहिंजा हथ साफ़ आहिनि। मां हाकिम खान वारनि जो ॾोही न आहियां। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि सुभाणे निकिती त खान पोइ मुंहिंजी सज़ा मौत। अकबर जेकॾहिं तूं ॾोही नाहीं त पोइ मुंहिंजो ॾोही हाकिम खान सां गॾु दिलावर खान बि आहे। सुभाणे दिलावर खान सां मिली थो ॾिसां। जेकॾहिं हू हाकिम खान जी पुठ भराई करे थो त पोइ जल्द खां जल्द हाकिम खान जो बिलो करे थो छॾियां ऐं हुनखे ॿुधाए थो छॾियां त खान सां पिटाइण जो अंजाम छा थींदो आहे। अदा वॾा मथां वार कराए मूं तमामु ग़लति कयो आहे। कुझु बि हुजे मुंहिंजो वॾो भाउ त आहे। इहे जेके कुझु ग़लति फहमियूं हुयूं इहे सोडा जी तरफ़ खां हुयूं। अञा बि वक़्तु वियो न आहे। कीअं बि करे अदा वॾीअ खे मञाए वठां। पोइ बि मुंहिंजो भाउ आहे। जेकर हिन वक़्तु अदा वॾे जो साथ न मिलियो पोइ मां सफ़ा अकेलो थी वेंदुसि। सुभाणे हालार खे साण करे अदा वॾे सां ॻाल्हाए ॾिसां थो। न त कंदो पर मञाइणो ई पवंदो। बाबा तू एॾे काॾे लुंडू लताड़ींदो अचे पातो आई? पुट
तोखे समझाइण लाइ आयो आहियां। चाचा मज्जू कॾहिं कोन सम्झंदो। न समझंदो त मारियो वेंदो। बाबा मौत हिक न हिक ॾींहुं अचणो आहे। वक़्त खां अॻु में मौत ॾाढो भयानक हूंदो आहे। उनखे बि मूं ॾेई वठंदुसि बाबा, ॾेई वठंदुसि मां। ज़िद छॾ पुट, ज़िद छॾ। जंहिं रस्ते ते न तूं हली पियो आहीं, इन रस्ते ते घणा ॾींहं जेरो न हली सघंदे। बाबा मूंखे कुझु बि न थींदो, कुझु बि न थींदो। तूं परेशान न थी परेशान। दिलावर खान सां जंहिं वैर पातो आहे न, उहो घणा ॾींहं ज़िंदा नाहिनि रही सघिया। असां दिलावर खान खे ख़तम करे छॾींदासीं। दिलावर खान खे ख़तम करणु तव्हांजे वस जी ॻाल्हि न आहे। बाबा मौत जो ॿियो नालो मज्जू आहे, मज्जू। ऐं मज्जूअ खां ज़िद अॼु ताईं को बि न आहे बचो, को बि न आहे बचो। ज़िद छॾ पुट, ज़िद छॾ। हाकिम खान, मूसा खान ऐं ॿिया गॾिजी बि दिलावर खान जो कुझु बि बिगाड़े न सघिया। पोइ तव्हां छा था करे सघो? चाचा तमामु जल्द ॿुधंदे त दिलावर खान जो लाश कंहिं चौराहे ते पियो हूंदो। लाश दिलावर खान जो न, पर तव्हांजा चौराहे ते पयल हूंदा। बाबा जेको थियो ॾिठो वेंदो। मां ईअं थियणु कोन ॾींदुसि। बाबा हाणे तूं कुझु बि नथो करे सघे, कुझु बि नथो करे सघे। अञा वक़्तु वियो न आहे पुट। तूं पंहिंजो ज़िद छॾ। मां मिंथ मेड़ करे दिलावर खान खे राज़ी करे वठंदुसि। न बाबा न, न हाणे दिलावर मञींदो न, असां सित तो लहंदासीं। पुट मां वापसि वञी कोशिशि कयां थो। जेकॾहिं न दिलावर खान मञियो त पोइ मां तव्हां वटि मोटी ईंदुसि। बाबा तूं ऐं असद अॻियां यार जो लाज़मी आहे असांजो हलण। बाबा कुझु बि थी सघे थो। ऐं पोइ कहिड़ी ज़रूरत आहे पंध हली बास ॾियण जी। बाबा तव्हां अञा माई ख़ैरा खे सुञातो ई न आहे। जॾहिं उहा ज़िद ते अचे थी न, उनखे ज़िद तां लाइण ॾाढो ॾुखियो आहे। बाबा साईं ॼण तयार खड़ी आहे, अञा तुसां हिते ई। बाबा तव्हां अॻितां हलो, असां तव्हांजे पोयों अचूं था। ऐं हा थोरो ख़्याल सां हलिजो। असद खे पोयां छॾिया थो ऐं मां अॻियां हलां थो। उहे रेस ईअं ई सही आहे। त पोइ ठीकु आहे बाबा, हाणे तव्हां बि अॻियां हलो, असां अचूं था। शाबाश। माई ख़ैरा बाबा पंध हलणु भला ज़रूरी आहे छा? बाबला बास अहिड़ी बासला हलणो पवंदो, पंध हलणो पवंदो। माई ख़ैरा बासूं बासे तूं नोड़ियूं असां हलो। खैर हुजे बाबला, पुण्य मुराद पंध करणो ठही। अञा त अधु पंध थियो आहे, हाणे हलण जी करे हलो, हिम्मत करे। अञा अधु आहे? चलो वयो। जेस ताईं इन्हीअ मुईअ ख़ैरा जो हितां पाड़ियूं न पटींदासीं, तेस ताईं मां सुख जो साह न खणी सघंदसि। ख़ैरा खे हितां भॼाइण जे लाइ जन्नत खे वधीक पैसा खराइणा पवंदा। जॾहिं जन्नत सचाईअ ते चढ़ंदी त पोइ ॿई गॾिजी सूरनि सां ख़ैरा खे मुंहुं ॾींदासीं। ऐं हाणे कुझु बि थी पए, ख़ैरा जी रातिनि जूं निंडियूं फिटाणियूं पवंदियूं। में एतिरो दम आहे जो रुस्तम खान खे ख़तम करे सघो? असां में केतिरो दम आहे उन जो नमूनो दिलावर खान ॾिसी चुको आहे। नमूनो त तोखे बि ॾेखारे सघूं था रुस्तम खान, पर तुंहिंजूं मूं मथां भलायूं भलायूं, इन जे करे तुंहिंजे मथां असांजा हथ न वरंदा। मजो
मां बि उन्हीअ करे तव्हां वटि आयो आहियां। हुकुम कर। दिलावर खान खां पासो करियो। इहो नामुमकिन आहे। जेकॾहिं दिलावर खान सां फिटायव त घणो वक़्तु ज़िंदा रही न सघंदव। छा दिलावर खान असांखे माफ़ कंदो? उहो मुंहिंजो ज़िम्मो आहे। मजो जेकॾहिं तूं दिलावर खान सां ठा करीं थो त भली कर, पर मां कॾहिं बि कोन कंदोमांसि ठा। मूसा खान तोखे मुफ़्त में माराए छॾींदो ऐं तुंहिंजो दाद फरियाद न थींदो। तुंहिंजे लाइ बहितर इहो आहे त दिलावर खान सां हथ मिलाए या ही तर छॾे हिते हलियो वञ। मूंखे पंहिंजे मौत जी का परवाह न आहे। मजो तूं छा थो चईं? ठीकु आहे रुस्तम खान, कुझु ॾींहंनि जी मोहलत ॾे, मां तोखे सोचे पोइ ॿुधाईंदुसि। ठीकु आहे त पोइ मां हींअर वञा थो। 3-4 ॾींहंनि खां पोइ वरी वापसि ईंदुसि। सोचे सम्झी चङी तरह सां मूंखे जवाबु ॾिजाए। रमू जी बाबा साईं। कुछ ॾींहं अकबर जो पीछो कंदो रह। छो बाबा साईं, का अहिड़ी ॻाल्हि आहे छा? हाँ रमू, मूंखे शक आहे त अकबर सां कूड़ आयो आहे। कूड़? कहिड़ो कूड़ बाबा साईं? उन ॾींहुं रुस्तम खान छा चयो त हाकिम खान वारनि इहो कमु पंहिंजे पलांद में कयो आहे। बाबा साईं, मूंखे नथो लॻे त इहा छोरी अकबर वटि हूंदी। अकबर अक्सर हितां गुम रहे थो, पर तूं छा थो सम्झी रमू त हू कंहिं वटि वञी रहे थो? हाँ बाबा साईं, थी सघे थो त दिलबर सां मिलण वेंदो हुजे। जेकॾहिं दिलबर वटि वञे हा न त मूंखे ज़रूर ॿुधाए, छो त जंहिं वक़्तु बि मां हुन खां पुछा कयां थो त हू नटाए वञे थो। बाबा साईं छा थो चवे? कंहिं वक़्तु ॿुधाए थो त मां शहर थो वञा ऐं कंहिं वक़्तु वरी कूड़ हणे थो त मां कंहिं ॿिए हंधि थो वञा। बाबा साईं तव्हां चओ था त मां अकबर जो पीछो कंदुसि, पर अलाए छो मूंखे नथो लॻे त को अकबर सां कूड़ हणंदो। जेकॾहिं मां पंहिंजो शक दूर कयां थो न त पोइ हुन में इहो हर्ज वरी कहिड़ो आहे? हाँ बाबा साईं, जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त वरी बि मां पंहिंजे मुंहुं पुछा करे ॾिसांसि। न रमू, जेकॾहिं तूं पुछा कयसि त तो मथां बि शक कयसि। इन करे तूं अकबर मथां नज़र रख। जीअं हू शहर वञे थो न त पोयां गाॾी कढी रवानो थिएसि ऐं इहा जांच कर त हू किथे किथे वञे थो। ठीकु आहे बाबा साईं, अॼु खां पोइ कोशिशि कंदुसि। माई जेको कुझु तूं घुरंदीअ तोखे हर हाल में मिलंदो, पर हिन मुसीबत खे हिन हवेलीअ मूं तड़े कट। तोखे चयमि न त ही मुसीबत त ॾाढी ॾुखी निकिरंदी जेसि ताईं हिनजी छोरी खे बदनाम करे हवेली मां न कढंदी। हिनखे बदनाम कयां त कीअं कयां? तुंहिंजो भाउ किथे आहे? उन में कहिड़ो कमु? ख़बर अथई उन्ही जे सहारे असां सोनी खे बदनाम करे सघूं था। उन्हीअ खे इस्तेमालु कयोसीं न त मुंहिंजे भाउ जे मथां नयूं मुसीबतूं ईंदियूं। हाणे हिकिड़ी मुसीबत खे हितां कढंदीअ त कुझु त कुर्बानी ॾियणी पवंदी न। मुंहिंजे भाउ हिक ई सुर मूं अञा जान नाहे छॾाई, वरी तूं ॿियनि सुरनि में त न विझेसि। उनखे कुझु कोन थींदो, कुझु कोन थींदो, इहो मुंहिंजो ज़िम्मो आहे। न न, मां इहो रिस्क न खणंदसि। ॾे ॻाल्हि त ॿुध ॿुधाए। खैर जेसर ॾेखार हुजे मुंहिंजे लाइ खॾूं खोटणु शुरू कयूं अथव छा? अहिड़ी है असीं भले पाण में कहिड़ियूं बि सलाहूं कयूं, पर खैरी तोखे सदाईं पिया पंहिंजा वहम जाॻंदा आहिनि। सुञाणा जन्नत, तोखे चङी तरह सुञाणा त तूं केतिरी मुंहिंजी ख़ैर ख़्वाह आहीं। जॾहिं तुंहिंजी ख़ैर ख़्वाह बि न आहे त पोइ तोखे कहिड़ो लाचार पियो हिन वटि अचण जो? ठहियो हाणे माई ठहियो। हा मां सभु कुझु थी ॼाणा पई, तूं विच में न अच। मां ॼाणा त जनी ॼाणे। माई जे हिन हवेली में ट्रिको कंदी आहे नी त मां ज़रूर विच में ईंदसि। खैर जेसर ॾेखार हुजे, जे माई तूं जनी ऐं मुंहिंजे विच ते आई न त हीअं बुज बुज थी वेंदी आहे। बुज बुज छा कंदी? छा कंदी मूंखे तूं? सिर खे बाहि लॻई। जनी तूं छा थी बीठी ॾिसे?
तू हिन घर जी नौकरियाणी आ नौकरियाणी वञ मुंहिंजे लाइ चांहि ठाहिया ॻाल्हि त ॿुध ये हुक्म तू मुते न हलाईंदी कर अड़ी खैरा जे सर ख़ैर हुजे तू कन खोले ॿुधी छॾ जे तू हिन जे चवण में आई न त हिते अचण बंदि कराए छॾींदी सां न त ॿुध ॿुध जीअं चवाई थी तीअं कर वॾी आई जी चवाई थी कर लाचार कयो अथऊं सिकंदर खान कीअं बि करे सोढे खे आज़ाद कर मूंसां गॾु डीएसपी साहब जो ज़ोर आहे उनखे तूं पाण मोड़ जेकॾहिं उनखे मूं मुंहुं ॾिनो त दिलावर खान खे केरु मुंहुं ॾींदो कुछ भी कोन थींदो सिकंदर खान कुछ भी कोन थींदो डिज न सोढी ज़मानत मां ॾियां थो जॾहिं बि सोढी जी ज़रूरत पए मां पाण ई हुनखे पेश कंदुसि इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त सोढे में तव्हांजो कहिड़ो मुफ़ाद आहे इन्हीअ ॻाल्हि खे तव्हां छॾियो बसि इन ॻाल्हि खे राज़ में रहण ॾियो त सोढे खे असां छॾायो आहे छा सोढे खे ॿुधायां सोढे खे त लाज़मन ॿुधाइणो ई पवंदो त उन मथां इहे महिरबानियूं केरु थो करे किथे ईअं त न आहे त सोराब खे मारण लाइ तव्हां ई सोढे खे इस्तेमालु कयो हुजे असुल कातिल ॿाहिरि घुमंदा था वञनि त पोइ कंहिं क़त्ल कयो आहे सोराब ऐं डॉक्टर खे मज्जू कंहिंजे चवण ते असुल कातिल मज्जू आहे उन कंहिंजे इशारे ते इहे क़त्ल कया आहिनि उन ॻाल्हि खे तूं छॾे ॾे बसि सिर्फ़ु इहो ॿुधाए त सोढे खे छॾी थो या न ठीकु आहे मूंसां खान तुंहिंजे चवण ते ॾींहं ॿिनि में मां सोढे खे आज़ादु करे छॾींदुमि ठीकु आहे सिकंदर खान ठीकु आहे इहो थोरो तुंहिंजो ज़रूरु लाइबो ज़रूरु लाइबो सोनी जल्दी कर सामान ठाहे वठ हितां निकिरणो आहे पर हलंदासीं काॾे हितां खां बि वधीक तोखे महफ़ूज़ जॻह ते छॾे अचां छो हिते को ख़तरो आहे छा हा ख़तरो आहे वारिस खान मारिजी चुको आहे छा हाणे मुंहिंजे पोयां जासूसी वधी वई आहे इन खां पहिरियां जो तूं ऐं मां ज़ाहिर थियूं हितां निकिरी था हलूं इहो ॿुधाए त मूंखे छॾींदे किथे पंहिंजे चाचा वटि छा उहो मूंखे पनाह ॾींदो हाँ सोनी वो तोखे पनाह भी ॾींदो ऐं हितां खां तूं परे बि थी वेंदी मुंहिंजे करे तूं बि मसलनि में अची वियो आहीं मूंखे छॾ मां पंहिंजनि मसलनि सां पाण मूं ॾेई वठंदुसि पर सिर्फ़ु मूंखे इहो ख़ौफ़ आहे त तोखे कुझु बि न थिए जेकॾहिं तोखे कुझु बि थियो न त मां पंहिंजे वाइदे ते पूरो लही न सघंदुसि तूं त धोखो नथो करे न बाक़ी जेको बि थियो तोखे मयार न ॾींदासीं हाँ हुकुम कयो हाकिम खान सुभाणे राति ताईं हिते पहुची वञ छो ख़ैर त आहे न हाकिम खान हा ख़ैर आहे दिलावर खान वारो कमु अध में रहिजी वेंदो उन खां वधीक ॿियो कमु आहे तव्हां लाइ हू बयानो वापसि कोन थींदी उन खां अलावा बि ॿिया तोखे पैसा मिलंदा ठीकु आहे हाकिम खान मां सुबुह जो निकिरंदुसि ऐं राति तो वटि हूंदुसि असांखे इंतज़ारु हूंदो